हाँ सच में शादी तो किया ये दसो है मुझे सिरों पुगियन रेतड़ थो बो जी लाइक केयर चोरी करे आन रात बिफोर आफ्टर सीन दिठो न अजे ने हलाईंदम अस्सलामुअलैकुम संगत छाला खेरा खुश हो तबियत सही तो उम्मीद हो गया सब ठीक होना खेरन जाऊंगा तो भाईजान जी तमल 10 ने 15 मिनट ने यार एडी अलाओ कसम मतलब तकड़ दो क्या छाप क्या तो बराबर टाइम मोगा इं तो भजे न खबर ही कोन थी परेशान करे तो छड़े दबा तो मां बिल्कुल रेडी थी वहां वाचूं एता दौरा हर शे पाए तैयार लगो बीठो हाँ वींदासीं ॿाहिरि किथे वेंदासीं सेलर ते वेंदासीं सेलर ते वञूं या खैरपुर वञूं का कंफर्मेशन न आहे सो हलो पहिरियों हितां रूम मां ॿाहिरि निकिरूं ख़बर पए माजिद खां पुछूं हलो निकिरो भाईजान ॻाल्हि इहा हुआ तव्हांखे मां ॿुधायां मां सच में शादी थो कयां हे ॾिसो हे मुंहिंजो सिरूं पुगियूं आहिनि रेती पुगी आहे कुझु सामान ॿाहिरि आहे हे मौली अब्दुलसलाम भाईजान मुझे कमरो ठाहियो मां जल्दी शादी कंदुमि बस 2 ॾींहंनि जे अंदरि ओनली 2 डेज़ जे अंदरि मां शादी कंदुमि सो हे सामान आयो आहे सीमेंट पुॼण वारो आहे रूम ठहंदो मुंहिंजो शादी थींदो वॾो मज़ो ईंदो क़ुरान ॼाण किधर भाईजान कंहिं छा कोन था हलो त संगत असांजी यार दड़ थो बो जी लाइक केयर चोरी करे आन रात जो ॾिसो माना छा चोरी मण ॾेढ खणी आ नुक़सान केॾो हाणे वरी असां 2 मज़ूर वठी आया आहियूं वरी उहे गारो ठाहिनि वरी ॿियो बू वठूं वरी हिन में विझूं वरी पोइ लिपाई थिए वरी बंदि थिए ईअं अची सिधो घुरनि आया 500 रुपया जो बू वठूं छा कजे यार हे दो ड्राग वॾी हलो सब धड़ों तो है असांजी हे ॿियनि जो हिन में अंदरि तो बू मतलब भूसा त भाईजान कम थी वियो आहे भाईजान कम थी वियो बियो थोरो मां ॾिसी जां बियो बी हेॾे ड्रागा वॾी आहे यार ऐं राति जो असां पाण चौंकी था ॾियूं अची बसि ॾिसो अल्लाह बिफोर आफ्टर सीन ॾिठो न बंदि थी वियो हलो हाणे हलंदासीं घर त संगत पाण घर पहुची चुका आहियूं गर्मी थी थिए बिजली कोन्हे तो आहे की बिजली अचे हाणे थोरो रेस्ट कयूं पोइ ॾिसूं था छा थो थिए त संगत पाण रेस्ट करे करे उथियासीं छो जो बेपारी नमाज़ जो टाइम थी वियो हाणे उहा बेपारी जी नमाज़ अदा कईसीं वरी रेस्ट कंदासीं भई पोइ उथंदासीं शाम कमेंट आई आहे हिकिड़े असांजे रिलेटिव जी त भाईजान कब्रिस्तान जो कल दीदार न करायो जुमो इंशाल्लाह अॼु वेंदासीं होॾे सो फ़िलहाल रेस्ट कयूं ॾिसूं वरी मथां शाम वरी वॾो वञिणो पए पंहिंजो सेलर ते ॾिसूं था वरी जेको नसीब हलो मां सुम्हां तव्हांजी मर्ज़ी आहे त संगत पाण हाणे उथिया आहियूं हाणे हलंदासीं शाहपुर जी तरफ़ मां समीर सां ॻाल्हाए छॾियो आहे समीर बीठो आहे घिटी में मुंहिंजे इंतज़ार में छो जो यार असांजे ॿुधायो माण्हुनि रिलेटिव जी कमेंट आई यार भईया कब्रिस्तान ॾेखारियो इन कयो ॾाह ॾियो हलूं उन्हनि खे दीदार करायूं असां बि हलूं पर जुमे ते न वञी सघियासीं छो न वञी सघियासीं तव्हां ॾिठो छो जो कल्ह शाम जो असां सेलर ते वियासीं 8:30 9 बजे मोटियूं इन वजह सां तो मैं अतर लॻाए छॾियो आहे कमु ओके आहे का शइ विसरे थी मुंहिंजे ख़्याल में पर हलो ॾिसूं था त संगत पाण महिल वञूं था पिया किथे था वञूं भाऊ हे माण्हू हिमल जो निंड मां उथे थो असां माना सुबुह खां केॾो कमु करे आया आहियूं तव्हां ॾिठो हूंदो पाण असां केॾो कमु करे आया आहियूं हे अञा हिमल उथियो आहे छा हालत आहे भाईजान किथे था वञो हेलो किथे हाँ हल सही आहे
छा थियो समीर छो 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 छितो थियो हेलो तो संगत पाण पहुची चुका आहियूं अल्लाह जी कब्रिस्तान जी तरह तो संगत पाण दुआए मगफिरत घुरी हाणे हलूं था थोरो हथ मुंहुं हली धोऊं गर्मी थी पई आहे समीर बीठो आहे मूंखां अॻ में नलके ते यार विच ते सफ़ा मतलब मौसम ईअं चइबो आहे न सफ़ा चेंज थी वई ही सफ़ा बिल्कुलु राति जो सीउ पियो थिए हाणे वरी ॿियों टियों चोथों ॾींहुं आहे एॾी गर्मी थी आहे इलाही इते वेठा हो भाईजान उथो उथो हथ मुंहुं धोरायो गर्मी थी वई आहे सफ़ा हा न धोईंदासीं ईअं उथ हलिया अॼु हिनखे हलाईंदुमि मां हाँ ठरी पियो हल भाई वञूं था पिया हाणे घर वल्ला वॾी गर्मी थी वई आहे हे त हथ मुंहुं धोई आहियां पर गर्मी वॾी थी वई आहे जाई में समीर जी पुठी तव्हां ॾिसी सघो था हलो हलो जल्दी 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 गर्मी थी वई संगत घर तो पहुंची आऊं पर गर्मी आहे कॾहिं मोबाइल लॉक थियण जा थोरो चार्ज कयूं जेसि ताईं नमाज़ अदा कयूं तो मां त संगत पाण अल्लाह जो फज़लो करम सां मगरिब जी नमाज़ अदा कईसीं सिजदे ते नमाज़ अदा कईसीं सो हाणे अॼु हिते ब्लॉग ईंदा कयूं वरी इंशाल्लाह तव्हां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए ब्लॉग में ऐं सुभाणे मतलब में बि मतलब शक में असां कंहिं वञूं बहरहाल ॿिए ॾींहुं इंशाल्लाह पक छो जो थोरो कमु आहे उहो बि लाॻी थो कंदासीं अफ़ज़ल जानी नाम चकर हणंदासीं त हिते ब्लॉग ईंदा कयूं वरी इंशाल्लाह सुभाणे तव्हां मुलाक़ात थींदी हिकु नए ब्लॉग में माशाअल्लाह दुआनि में यादि अस्सलाम वालेकुम।